إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. زين للناس حب الشهوات من النساء والبنين والقناطير المقنطرة من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث. وقال الشاعر दुनिया के आए मुसाफिर मंजिल तेरी कब्र है दुनिया के आए मुसाफिर मंजिल तेरी कब्र है तय कर रहा है जो तू 2 दिन का ये सफर है जब से बनी है दुनिया लाखों करोड़ आए जब से बनी है दुनिया लाखों करोड़ आए बाकी रहा न कोई मिट्टी में सब समाए इस बात को न भूलो सबका यही हशर है मंजिल तेरी कब्र है मंजिल तेरी कब्र है ये आलीशान बंगले कुछ काम के नहीं हैं ये आलीशान बंगले कुछ काम के नहीं हैं मखमल पे सोने वाले मिट्टी में सो रहे हैं मखमल पे सोने वाले मिट्टी में सो रहे हैं 2 गज जमीन का टुकड़ा छोटा सा तेरा घर है दुनिया के आए मुसाफिर मंजिल तेरी कब्र है आँखों से तूने अपनी कितने जनाज देखे आँखों से तूने अपनी कितने जनाज देखे हाथों से तूने अपने कितने दफनाए मुर्दे अंजाम से तू अपने इतना क्यों बेखबर है दुनिया के ऐ मुसाफिर मंजिल तेरी कब्र है तय कर रहा है जो तू 2 दिन का ये सफर है हर किस्म की हमदे सना वाखाने वला इबादत बंदगी अकेले अल्लाह तबारक व तआला की जात के जुगाए जो मुल्क जो मालिक है खलक जो खालिक है अल्लाह तबारक व तआला की तारीफ का बात बेहिसाब अनगिनत लातादार दुरूद सलाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात पर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इन दुनिया की हिदायत दिलाए मबूस फरमाए बिरादरान इस्लाम अजीज माओ बहन दुनिया आखिरत के मुकाबले में इंतहाई हकीर है आखिरत के मुकाबले में दुनिया की किए पर हैसियत नाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मत दुनिया फिल आखिरत इल्ला मिस्लु मा यजालु अहदुकुम इसबाहु हादिही व अशारा बिस्सबाबति फिल यम
फलयंजुर बिमा यरजे। दुनिया आखिरत के मुकाबले में अड़ी जड़ी तरह आम जरा को शख्स पिंड की शहादत की आंगर के दरिया में बोड़े तो आंगर की कटी करे न्यारे तो वो कह चीज के साथ बाहर आ रही है। हदीस जा मफ़हूम बयान किया गया है। एकड़ो मफ़हूम तो जड़ी तरह आंगर के लगियल पानी जल्दी सुकण वारो आहे, जल्दी खत्म थियण वारो आहे, अहिड़ी तरह दुनिया पण जल्द खत्म थियण वारी आहे। ऐं जहिड़ी तरह दरिया जो पानी समंदर जो पानी बाक़ी रहण वारो आहे, खत्म थियण वारो नाहे, अहिड़ी तरह आख़िरत जूं नेमतूं बाक़ी रहण वारियूं आहिनि, खत्म थियण वारियूं नाहिनि। ॿियो मफ़हूम त आंगर मथे लॻियल पाणी दुनिया आहे ऐं बाक़ी पानी जेको दरिया में आहे, जेको समंदर में आहे, वो आख़िरत आहे। अॼु बाक़ी दुनिया ऐं दुनिया जूं रंगीनियूं वधारे नज़र अचनि थियूं, घणियूं नज़र अचनि थियूं। पंहिंजे दुनिया जी ज़ीनत के, दुनिया जी चीज़ें के, दुनिया जी माल ऐं दौलत विञारियूं तर बाक़ी ये लगे तो दुनिया की जन्नत आए। लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये दुनिया है, दुनिया की जितनी दौलत आए ये आंगर मथे लगल पानी के बराबर आए। ऐं आखिरत जो को छुपियल आए वह दरिया में जितरो पानी आए इतरियूं नेमतूं आख़िरत जूं आहिनि, इतरी माल ऐं दौलत आख़िरत जी आहे। यानी दुनिया आख़िरत के मुकाबले में इंतहाई छोड़ी है। ये दुनिया जूं रंगीनियूं जल्द खत्म थियण वारियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमाए इन्नमल मसलुल हयातिद दुनिया कमाइन अंज़लनाहु मिनस समाई फख्तलत बिही नबातुल अर्ज़ि मिम्मा यअकुलुन नास वल अनआम हत्ता इज़ा अख़ज़तिल अर्ज़ु ज़ुख़रुफ़हा व ज़य्यनत व ज़न्ना अहलुहा अन्नहुम क़ादिरून अलैहा अताहा अमरुना लैलन व नहारन फजअलनाहा सीदन कअल्लम तग़न बिल अम्सि कज़ालिक नुफ़स्सिलुल आयाति लिक़ौमिन यतफ़क्करून। दुनिया की जिंदगी की मिसाल अड़ी जाए जड़ी तरह असी आसमान में जरा पानी वसायो, जे पानी के जरिए, जे पानी की वजह से जमीन जा नबातात खूब घना थी विया, घाटा थी विया, जिनके इंसान पण खेता ए जानवर पण खेता, चौपाया पण खेता, हत्ता के जमीना पिंड दी बहार मथे अची ए खासी मालूम थियण लगी। मालिक की यकीन थी वियो त हू इन पैदावार मां फायदो हासिल करण मथे, फायदो उठाण मथे कादिर रही। त यकायक रात जो या ॾींहं जो असां जो हुकुम अची वियो त असां के वडेल खेती जी तरह बनाए छॾियो। जहिड़ी तरह काल उते कीअं पिंड हो अहिड़ी तरह असीं पिंड जी आयत के उन इंसान जे लाइ साफ़ साफ़ बयान कयूं था, जेको सोचिए था, जेको गौर फिक्र कइए था। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला रियायत में दुनिया की जिंदगी की मिसाल कितनी बेहतरीन ने अल्लाह तबारक व तआला पाके कितने बेहतर तरीके से
दुनिया जी जिंदगी जे बारे में समझाएं तो दुनिया जी जिंदगी अड़ी जाए जड़ी रीते असा आसमान मां मी वसायो, असा आसमान मां पानी वसायो, उन पानी जे जरिए गाह पण निकरी आया, उन पानी जे जरिए दाई पण निकरी आयो, खेत्र पण बहार बनजी विया, खासा बनजी विया, घाटा बनजी विया। ओ यकायक असां जो अज़ाब आयो तूफान जी सूरत में या ॿिए के सूरत में ऐं वो अज़ाब जहिड़ो आयो त उन खेत्र के उन गाय के तहस नहस करे छॾे, उन के बर्बाद करे छॾे, उन के ख़त्म करे छॾे ऐं ईअं मालूम थियण लॻो त हिते काल कीअं पन हो, यानी अहिड़ो वाह अहिड़े तूफ़ाना उन दाई के किराए करे उन दाई के मिटाए करे साफ़ करे छॾे। अहिड़ी तरह दुनिया जी जिंदगी आहे। दुनिया जी जिंदगी में जुआणी अचे थी ऐं जुआणी में इंसान मस्त थी करे पंहिंजी जिंदगी पंहिंजी जुआणी ऐश ऐं आराम में गुज़ारे थो, मस्तीअ में गुज़ारे थो ऐं अल्लाह जे हुक्म जी परवाह नथो करे, अल्लाह जे हुक्म मथे नथो हले ऐं चंद ॾींहं जे बाद उन मथे मौत अची वञे थी ऐं वो इंसान दुनिया मां जहिड़ो रुख़्सत थी वञे थो त चंद ॾींहं जे बाद अहिड़ो लॻे थो त ही दुनिया में आयो किन हो, हिन जो दुनिया में वजूद किन हो, हिन जो दुनिया में नालो पण किन हो, चंद ॾींहं जे बाद पाण खे भुलाए छॾियूं था। ये दुनिया जी जिंदगी जी मिसाल आहे। बिरादरान इस्लाम दुनिया जेको आहे ई हकीर आहे, दुनिया जेको आहे ई घटिया चीज़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी मिसाल जे ज़रिए दुनिया जी हक़ारत के दुनिया जे घटियापन के बयान कयो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाहु अन्हु बयान कई था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिया जी जानिब खां बाजार में दाखिल थिया, बाजार में गुजरिया, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ कई ब्याह पण हुआ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी जे मुर्दा बच्चे जे पास गुजरिया, बकरी जो मुर्दार बच्चो हो नंढड़ो बकरो हो उन जे पास गुजरिया जंहिंजा कन नंढा नंढा हुआ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बकरी जे बच्चे के कने में जलियो को फरमायो अय्युकुम युहिब्बु अन हादा लहु बिदिरहमिन। जो को भेरा हुआ उन्हीं की पूछो ताम इजारा के रहे जो को इनके एकड़े रुपये जे बदले एकड़े दिरहम जे बदले गिन पसंद करे। तेरा जो को भेरा हुआ उन्हीं जो मा नुहिब्बु अन्नहु लना बिशैइन व मा नस्नहु बिही। असी पसंद नता कयूं त असी इनके कंहिं पण चीज जे बदले गिनो, यानी अठाने जे बदले रुपये जे बदले एकड़े दिरहम जे बदले पर असी गिन पसंद नता कयूं, असी उनके कहंदा सुकरो। तेरा अफसल सल्लल्लाहु फरमायो अतुहिब्बूना अन्नहु लकुम। कुरान पसंद गया था तो ये बकरी जो बच्चो मुर्दार आंखें फ्री में मिली वजे, आंखें मुफ्त में मिली वजे, एकड़ो रुपयो पण ॾियणो न पए। तेरा उन्हीं जो अल्लाह जी कसम जे कने ही जीरो पण होए बकरी जो बच्चो ई त मोल आए जो को बेरा उन्हीं जो अल्लाह जा नबिया ऐ अल्लाह जा रसूला जे कने ही जीरो पण होए त में को ए बाए वो ए बी आए त न बकरी जे बच्चे जा कन जो को निंडड़ा आए। हां त ही मुर्दार आए, हां त ही मोल आए, असी न मोल के गुरु पैदासो। तेरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया वल्लाहि लद दुनिया अहवनु अलल्लाह फवल्लाहि लद दुनिया अहवनु अलल्लाह मिन हादा अलैकुम। अल्लाह जी कसम अल्लाह जो सो जे कदर आंदे नजदीक ई हकीर आए घटिया आए दुनिया अल्लाह जे नजदीक इन खां पण वधारे हकीर आए वधारे घटिया आए। बिरादरान इस्लाम कितनी प्यारी मिसाल दिनो। सहाबा किराम के
बेहतरीन ढंग सां बेहतरीन अंदाज़ सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी मिसाल ॾेई करे सम्झायो कि मिसाल पंहिंजे लाइ नमूनो आहे। हिन मिसाल में पंहिंजे लाइ इबरत आहे। पाण दुनिया जी ज़िंदगीअ में वधारे लगाव न कयूं, दुनिया जी तरफ़ वधारे न झुकूं। दुनिया सहाबा किराम जी लाइ हक़ीर हुई, उन इंसान जी लाइ घटिया हुई, त पंहिंजे लाइ पण घटिया आहे, पंहिंजे लाइ पण हक़ीर आहे। हज़रत साल बिन साद बयान कई था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लौ कानत दुनिया तअदिल इंदल्लाहि, लौ कानत दुनिया तअदिल इंदल्लाहि जनाहा बऊज़तिन मा सकल काफिरा मिन शरबत माइन। जे कॾहिं दुनिया अल्लाह जे नज़दीक हिकिड़े मच्छर जे पर जे बराबर हुए त उ कंहिं काफ़िर खे हिकिड़ो ढुक पाणी पिण न पीआरे। बिरादरान इस्लाम, अॼु पाण काफ़िरे वटि दौलत ॾियारियूं, काफ़िरे वटि पैसा ॾियारियूं, त हिकिड़े इंसान वटि एतिरी दौलत पई आहे जंहिंजो अंदाज़ो पण पाण नथा लॻाए सघूं, जंहिंजे बारे में पाण सोचे पण नथा सघूं। अहिड़ा कया काफ़िर इंसान दौलत सां माला माल आहिनि, उन वटि पैसा आहिनि, उन वटि कोठियूं आहिनि, उन वटि बंगला आहिनि, उन वटि गाॾियूं आहिनि, उन वटि हवाई जहाज़ आहिनि। यहूदी की पिया ॾियारियूं त बिना वधारे दुनिया में जेको दौलत वारा आहिनि, पैसे वारा आहिनि, उहो यहूदी आहिनि, वो अल्लाह जा दुश्मन आहिनि, वो काफ़िर आहिनि दौलत वारा। जेकॾहिं अल्लाह जे नज़दीक दुनिया जी हैसियत, दुनिया जो वक़ार हिकिड़े मच्छर जे पख जे बराबर पण हुए त अल्लाह तबारक व तआला कंहिं काफ़िर खे, कंहिं दीन जे दुश्मन खे हिकिड़ो ढुक दुनिया में पाणी पण न पीआरे। त अल्लाह एतिरी दौलत एतिरे जे लाइ ॾिने त दुनिया जी अल्लाह जे नज़दीक कीअं पण हैसियत न आहे, दुनिया अल्लाह जे नज़दीक दुनिया जो कीअं पण वक़ार न आहे, दुनिया घटिया आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु बयान कई था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल दुनिया मलऊनतुन, अल दुनिया मलऊनतुन मलऊन मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह व मा वालाहु औ आलिमन औ मुतअल्लिमन। खबरदार, दुनिया ऐं दुनिया जे अंदर जिकी पड़ाए मड़े मलऊन आहे, मड़े अल्लाह जी रहमत खां दूर आहे, सिवाय अल्लाह जे ज़िक्र जे ऐं जेको अमल अल्लाह के पसंदीदा हुए ऐं आलिम ऐं मुतअल्लिम जे। इन चार जे अलावा दुनिया ऐं दुनिया में जेको पड़े मड़े मलून आई। नंबर हिकिड़ो, अल्लाह जो ज़िक्र करण वारो मलून नाही, अल्लाह के याद करण वारो मलून नाही, पिण जी ज़बान के अल्लाह जे ज़िक्र सां नेरी करण वारो मलून नाही। ऐं ॿियो हू जेको अहिड़ो कमु करे थो, अहिड़ो अमल करे थो जेको कमु अल्लाह खे पसंदि हुए, जेको कमु अल्लाह खे वणे, उहो पण इंसान मलून न आहे। ऐं टियों, आलिम जेको आहे उहो पण मलून न आहे। ऐं चौथो, मुतअल्लिम आहे, जेको पढ़ण वारो आहे उहो पण मलून न आहे। इन चार जे अलावा दुनिया ऐं दुनिया में जेकी पढ़ाए वड़े मलून आहे। हज़रत अबू हुरैरा बयान कई था तो हज़रत अबू हुरैरा चवंदा, मूंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त, ए अबू हुरैरा, आऊं पूरो तोखे दुनिया न ॾेखारियां। अबू हुरैरा चए थो, मुंहिंजो अल्लाह जा रसूल, हाँ मूंखे दुनिया ॾेखार। घणी ख़ासी ॻाल्हि आहे, बहितर आहे त मूंखे दुनिया ॾेखारिए। हज़रत अबू हुरैरा चए था, हदीस जा रावी, त मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो हथ पकड़ियो ऐं मूंखे मदीने जे हिकिड़े जंगल में कोठे विया, जित खोपड़ियूं पयूं हुयूं हिकिड़ी जॻह मथे, जित मथा पिया हुआ हिकिड़ी जॻह मथे, जित जंगल पिया हुआ, पायखाना पिया हुआ हिकिड़ी जॻह मथे, जित हड्डियूं पयूं हुयूं, जिते त्रुट लिया पिया हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ अबू हुरैरा, ही मथा जेको रहिया, ही खोपड़ियूं जेको रहियूं, अहिड़ी तरह चाहत कयूं हुयूं, अहिड़ी तरह जहिड़ी तरह ही चाहत कयो था, ऐं खोपड़ियूं अहिड़ी तरह कमु कयूं हुयूं, अहिड़ी तरह अमल कयूं हुयूं, जहिड़ी तरह ऐं अमल कयो था। अॼु अहिड़ियूं थी चुकियूं आहिनि त उन मथे चमड़ो पण बाक़ी न आहे, उन मथे चमड़ो पण इन
खोपड़ी मथे बाकी नहीं, इनी मथे मथे चमड़ो पर बाकी नहीं, इनी मथे मथे वार पर बाकी नहीं। हाँ चंद ॾींहं में ही वानी बणिजी वेंदियूं। ऐं अबू हुरैरा जो कोई पायखाना जो को ॾिसे थो जंगल ॾिसे थो उन जी ग़िज़ा हुई, उन जी खुराक हुई, ख़बर नाहे त क्या क्या कमाए करे खाधो हराम सा खाधो हो या हलाल तरीके सा खाधो हो, ये केन पर खबर नहीं ता इनी दौलत क्या क्या कमाए करे खाधो ए खाई करे पायखाना करे छड़ो। ही पायखाना ही जंगला उनी जी ग़िज़ा हुई। अज एड़ो लगे तो ता आखे इन पायखाने सा नफरत है। ए ही जो चीथड़ा नजर अचे था, ही जो लिया नजर अचे था, ही गब्बा जो नजर अचे था, ही अगड़ियों जो नजर अचे जो, ही उन्हीं जी पोशाक हुई, ही उन्हीं जा लिया हुआ, ही उन्हीं जा वगा हुआ, ही जैके हवाऊं हिडा हुडा उड़ाई फिरे थियूं, लिखार होते ही करे लिखार होतो करे। ऐं अबू हुरैरा जॾहिं ही अंजाम दुनिया जो है त मकाम इबरत है, तो दुनिया में इबरत हासिल कयूं है, दुनिया सा वधारे दिल न लगायूं। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु चेता त जेस ताईं असां उते वधारे रोई न गिरो तेस ताईं असीं उहा न हटियासीं। यानी उते असां जितरो असां वटा रुआणो अबू हुरैरा चए थो एतिरा रोई रोई करे जॾहिं असीं थकी पियासूं तेरा अबू हुरैरा चए थो उन जंगल मां उन खोपड़ीअ वटा उन चीथड़े वटा असीं पाछा आयासीं। हजरत अब्दुल्ला बिन मसूद बयान कई था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी चटाई मथे सुता, हिकड़ी दरी मथे सुता। अहिड़ी तरह सुवाली दरी की न हुई, कपड़े की दरी की न हुई। पहिरीं मां दरियूं ॾिठो हुओ पंहिंजी मस्जिद में पण पहिरीं हुयूं, यानी काठियुनि जूं बनियलूं दरियूं हूंदी। अहिड़ी दरीअ मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुता। वो उठा ज़हरत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बासराठी मथे पहलू मथे उनी दरिए जा उनी काठी जा निशान पई विया। छाप जी जा उनी निशान आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बासराठी मथे पासे मथे। तेरा हजरत अब्दुल्ला बिन मसूद चेता त असा जो है अल्लाह जा रसूला जे कदे असी आ जे लाए एकड़ो विछाण तैयार कयो तो करो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मशवरो करो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछो ए नबिया असी आंजी लाए एकड़ो घातलो बनायो, आंजी लाए एकड़ी धड़की बनायो, एकड़ो विछाण तैयार कयूं था। बिरादरान इस्लाम इन वाकई में इन हदीस में माए भेण जे लाए इबरत आहे। ही धड़की जो ज़मानो आहे, ही घातले जो ज़मानो आहे। अज पा जिदा न्यारियूं धड़कियूं बनाई पई औरत, लियूं गिने पियूं, कपड़ो गिने पियूं, कपा गिने पियूं। यानी धड़की जी की खोट न आहे। पहिरीं मंजियूं भरई पियूं हुई, 100-200 पियूं हुई, तंहिंजे बावजूद रिवाज खे वधाई पियूं। इहे धड़कियूं बनाई पई, धड़कियूं बनाए करे विकिणे न थियूं, पंहिंजो कारोबार न थियूं कईं, बल्कि फालतू धड़कियूं बनाई पियूं, फालतू पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद कई पियूं, फालतू पंहिंजी ज़िंदगी की गुजारी पई। बिरादरान इस्लाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछे त अल्लाह जे रसूल असीं आंजे लाइ सुवालू विछाण तैयार कयूं तो गादलो तैयार कयूं तो धड़की तैयार कयूं। मतलब दरियल मत सुता पिया हुआ, हिकिड़ी धड़की पण की न हुई, हिकिड़ो पण गादलो की न हो। अॼु पां वटि 100-100, 200, 300 पई हुई, तंहिंजे बावजूद पां बनायूं पिया। कुरेला त माए भेण की दुनिया सां मतलब आहे, आख़िरत सां कीअं पण मतलब न आहे। ये जो सोचिए तो असांखे दुनिया में हमेशा रहणो आहे। कुरो पां पंहिंजी माए भेण खे अॻियां न आहे ॾिठो, कई दुनिया मां मंजियूं वधी वधी करे रवानियूं थी वई। अॼु कबरे जी कोठड़ीअ जे हवाले अॼु उते को पण धड़की न आई, मंजियूं अञा वधियूं पियूं हुई, कीअं पण कम न आयूं। वरे जा वरे सिबी करे हथे जा फट कढी करे सिबियो, लेकिन अॼु कम न आयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुछो त अल्लाह जा नबिया आंजे लाइ असीं धड़की तैयार कयूं, गादलो तैयार कयूं? त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जवाब ईअं न थियो तव्हां मुंहिंजे लाइ ख़ासो विछाण तैयार कयो, हाँ मुंहिंजे लाइ ख़ासी धड़की बनायो, ख़ासो गादलो बनायो, बल्कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो। हिन जवाब में पंहिंजे लाइ इबरत आहे।
आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माली वलिद दुनिया मा अना फिद दुनिया, माली वलिद दुनिया मा अना फिद दुनिया इल्ला करा के बिन इस्तज़ल्ला तहत शजरतिन सुम्मा राहा व तरकहा। मुझे दुनिया सा करो ताल्लुक, मुझे गाजले सा करो ताल्लुक, मुझे दड़कीअ सां करो ताल्लुक। आउं तो दुनिया में हिकिड़े सवार जी तरह या जेको हिकिड़े दरख़्त जे हेठि आराम करे थो पोइ उनखे छॾे करे अॻियां रवानो थी वञे। केतिरी बहितरीन मिसाल ॾिनी, केतिरे बहितरीन अंदाज़ सां सम्झायो कि मूंखे गाज़ले सां दुनिया सां कीअं मतिलबु न आहे। मुंहिंजी मिसाल त हिकिड़े मुसाफ़िर जी तरह आहे जेको तेरा सफ़र करे थो, वाट में हले थो, थकी रहे थो, तेरे को छाई वण जी ॼारे थो, छाई जी वण में थोड़ी देर आराम करे थो, तेरे थकावट दूर थी वञे थी, तेरे उन वण खे छॾे करे अॻियां रवानो थी वञे थो। मुंहिंजी मिसाल अहिड़ी आहे, मूंखे दुनिया सां कीअं पण मोहबत न आहे, मूंखे दुनिया सां कीअं पण ताल्लुक न आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कई था तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे कुल्हे मथे हथ रखी करे फरमाया कुन फिद दुनिया का अन्नका गरीब व आबिरु सबील। दुनिया में हिकिड़े अजनबी या मुसाफिर जी तरह ज़िंदगी गुज़ारे, मुसाफिर जी तरह। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदा हुआ इज़ा अमसैता फला तंतज़िर सबाहा, जॾहिं उलतो थी वञे त सुबुह जो इंतज़ार न कयो। व इज़ा असबहता फला तंतज़िर मसाहा, ऐं जॾहिं सुबुह थी वञे त उलथ जो इंतज़ार न कयो। वख़ुज़ मिन सिहतिका लिमरज़िका, ऐं पंहिंजी तंदुरुस्ती जी हालत में, सेहत जी हालत में, जेको अल्लाह सेहत ॾिने, तंदुरुस्ती ॾिने, पा हथा कथा आयूं, उन जी हालत में एतिरो अमल करे लायो, एतिरियूं नेकियूं बेरियूं करे लायो ले मरज़िका, जेको आखे बीमारीअ में कमु अचे, जेको बीमारीअ में आखे कमु अचे। वमिन हयातिका ले मौतिका, ऐं जेको अल्लाह ज़िंदगी ॾिने उन ज़िंदगीअ में एतिरियूं नेकियूं बेरियूं करे लायो, एतिरा अमल करे लायो ले मौतिका, जेको मौत अचण जे बाद आखे क़ब्र में कमु अचे, जेको मौत अचण जे बाद आखे हशर में कमु अचे, जेको आखे मौत अची वञे त फ़ाइदो पुॼाइजे। बिरादरान इस्लाम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया सां केतिरो ताल्लुक़ पंहिंजी हदीस में अंदाज़ो लॻाए सघो था। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमाए ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बुश शहवाति मिनन निसाइ वल बनीन, ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बुश शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल कनातीरिल मुकंतरति मिनज़ ज़हबि वल फिज़्ज़ति वल खैलिल मुसव्वमति वल अनआमि वल हर्स। इंसान जी लाइ ख्वाहिशात जी चीज़ें में मोहब्बत मुज़य्यन कई हुई। जहिड़ी तरह औरत में पुत्र आई, सोन आए, सोने चांदी जा जमा कयल खजाना आई, उम्दा क़िस्म जा घोड़ा आई, मवेशी आई, माल आए ऐं खेती आई। इन सारी चीज़ें में इंसान जे लाइ मोहब्बत मुज़य्यन कई हुई आहे त हर इंसान खे इन सां मोहब्बत आहे। हर इंसान पसंद करे तो उन वटि औरतूं हुए, हर इंसान पसंद करे तो उन वटि पुत्र हुए, हर इंसान पसंद करे तो उन वटि सोन ऐं चांदी वधारे हुए, टोल वधारे हुए, टोला सोन जा वधारे हुए, चांदी जा वधारे हुए। हर इंसान पसंद करे तो उन वटि ख़ासि क़िस्म जा घोड़ा हुए, यानी घोड़े जो ज़मानो ओछो आहे। अॼु हर इंसान पसंद करे तो उन वटि ख़ासी गाॾी हुए, ऐं हर इंसान पसंद करे तो उन वटि जानवर हुए, चौपाया हुए, खीर पीअण जे लाइ, धंधो करण जे लाइ। अहिड़ी तरह हर इंसान पसंद करे तो उन वटि खेत्र हुए, उन वटि वाड़ी हुए। अल्लाह तबारक व तआला बड़े चीज़ूं बयान करण जे बाद फरमाए, इन सारी चीज़ें जे बारे में फरमाए ज़ालिका मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। ये मरे दुनिया जी जिंदगी जो सामान है, आखिरत में कम अचे वारो ना है। आखिरत में नेक अमल कम अचे, आखिरत में नमाज या अल्लाह की इबादत कई होंदी, अल्लाह के रास्ते में खर्च कयो होंदो, वो कम अचे ना। ये मरे जो तो रंगीनी नजर आती है, ये सारी चीज़ों आई ना, वाड़ियों आई, बंगला आई, गाड़ियों आई, घोड़ा आई, जानवर आई, मरे दुनिया की जिंदगी जो सामान है। बेहतर ठिकानों अल्लाह तबारक व तआला वटाए।
ही बेहतर ठिकानो ना, ही खासो ठिकानो ना, बल्कि खासो ठिकानो अल्लाह तबारक व तआला वटा। अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलुल अब्दु माली माली व इन्ना मालहु मिन मालिही सलासुन मा अकला फ़अफ़ना औ लबिसा फ़अबला औ अअता फ़अक़तना वमा सिवा ज़ालिका फ़हुव ज़ाहिबुन व तारिकुहु लिन्नास। बंदो चए तो मुंहिंजो माल एतिरो आहे, मुंहिंजो माल एतिरो आहे। बिरादरान इस्लाम, माल से मुराद गोई नहीं, सिर्फ गोई नहीं, सिर्फ कोई नहीं बात समझो तो माल जुकरो माल जो लफ्ज़ आम आए, माल सा सिर्फ मुराद गोई नहीं रिडू नहीं। पा तकरीर में जो मूं वटि एतिरो माल आहे तेरा खुसूसन औरतूं समझे त माल माना एतिरो कोई, बल्कि इंसान चए तो मूं वटि एतिरो माल आहे, मूं वटि एतिरा पैसा आहे, मूं वटि एतिरो सोन आहे, मूं वटि एतिरी ज़मीन आहे, मूं वटि एतिरी जायदाद आहे, मूं वटि 100 एकड़ ज़मीन आहे, मूं वटि 10 खेत्र 20 खेत्र, मुंहिंजो माल एतिरो आहे। हालांकि फिल हकीकत उन जे माल में जाना उनजो माल सिर्फ 3 क़िस्म जो आहे। भले गमे एतिरो पियो हुए, भले करोड़ पियो हुए, लख पिया हुए, उनजो माल जेको आहे 3 क़िस्म जो आहे। ॿियो कीअं पण उनजो माल न आहे, हू त ॿियनि जो माल आहे। नंबर हिकिड़ो जेको उन खाधे ऐं ख़तम करे करे, नंबर 2 जेको उन पैरे ऐं जुनू करे करे, नंबर 3 जेको उन माल अतियूं कंहिं ॿिए खे ॾिने ऐं आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो बेरो करे करे। इन माल जे अलावा जेको पण माल आहे उहो उनखे ॿिए जे लाइ छॾे करे विञण वारो आहे। ॿियो माल कमु अचे वारो न आहे, ॿियो माल हिते जोड़ण वारो आहे, ॿिए जो माल आहे। भले चए पियो मूं वटि दुनिया में एतिरो माल आहे, एतिरी दौलत आहे, लेकिन हक़ीक़त में उनजो माल न आहे। उनखे माल उहो कमु अचींदो जेको उन ॿिए खे ॾिने हूंदे, ग़रीबे खे ॾिने हूंदे, मिस्कीननि खे ॾिने हूंदे, उहो आख़िरत में उनजो माल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया दुनिया उनजो घर आहे जंहिंजो आख़िरत में घर न हो, ऐं हीअ उनजी दौलत आहे, उनजो माल आहे, उनजा पैसा आहिनि जंहिंजा आख़िरत में को पण माल न हो, दौलत न हो। ऐं हिन दुनिया खे उहो जमा करे थो जंहिं वटि अक़ल न हो। यानी दुनिया खे बेअक़ल कयूं था, दुनिया खे इकट्ठा जेको कयूं था उहो कयूं था जंहिंमें बिल्कुलु अक़ल न हो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमाए कल्ला बल तुहिब्बूनल आजिला फ़तज़रूनल आखिरा। हरगिज़ न, बल्कि आइंद दुनिया से मोहब्बत रखो था ऐं आख़िरत खे छॾा रहिया आहियो। हर इंसान, हर मर्द, हर औरत दुनिया से मोहब्बत रखे, आखिरत के छड़ा रहे। यानी कि पण अमल नहीं किया। अज पावट को अमल है आखिरत के, अज पावट कितना अमल है आखिरत जिलाए, पा कितना अमल के आखिरत जिलाए, कितनी ने क्यों मेरू कयो है आखिरत जिलाए, किए पण ने क्यों मेरी ना कयो। पाजी दिल दुनिया में लगी पई आए, बाकी दुनिया खपे थी, पा दुनिया से मोहब्बत रखो था ए आखिरत जी राय पा बिल्कुल भेलाड़ करे छड़ियो है। आखिरत जी राय किए पण ने क्यों इकट्ठा ना कयो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरतु खैरु अबका इन हाज़ा लफ़ी सुहफ़िल ऊला सुहफ़ इब्राहीम व मूसा। ऐं त दुनिया जो ख्याल रखो था, आखिरत बेहतर है बाकी रहने वाली है। दुनिया जो आपको ख्याल आए, लेकिन दुनिया बाकी रहने वाली ना है, दुनिया फना थियण वाली है, दुनिया खत्म थियण वाली है। बाकी रहने वाली आहे जो बेहतर आहे, खासी आहे, वो आखिरत आहे। उन आखिरत जे लाइ बंदोबस्त कयो, उन आखिरत जे लाइ नेकियूं कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में हिकिड़े कोड़े जे बराबर हिस्सो दुनिया ऐं दुनिया में जेकी है उन खां बेहतर है। ऐं सुबुह जो लिया उलथ टाणे अल्लाह के रस्ते में निकरणो दुनिया ऐं दुनिया में जेकी है उन खां बेहतर है। हिन हदीस मां मालूम थियो आखिरत बेहतर है, दुनिया बेहतर ना है, दुनिया हकीर है, दुनिया घटिया चीज जो नालो है। आखिरत में हिकिड़ो कोड़े यानी जे कोड़ो हुए तो जैसा पा घोड़े खे हणो था चमड़े जो
कोड़े जे बराबर हिस्सो, खेत्र जे बराबर ना, मस्जिद जे बराबर ना, मकान जे बराबर ना, कोड़े जे बराबर हिस्सो जन्नत जो। दुनिया जितरी आए, दुनिया में जितरा इंसान है, दुनिया में जितरी दौलत आए, मिणी खा वो कोड़े जे बराबर हिस्सो जन्नत जो बेहतर आए। तो वो आखिरत बेहतर आए, दुनिया फानी आए, दुनिया हकीर आए। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ है त अल्लाह तबारक व तआला पाके आखिरत जे लाइ नेक अमल करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाके नेक बनाए। अल्लाह तबारक व तआला जिस ताईं पाके जारे ईमान इस्लाम ते जारे मारे पाके ईमान इस्लाम ते करे। आमीन।